कंदकोजी इलाके में शाह में घर अंदर रॉकेट लॉन्चर जो गोलो लगन सबबि 5 ॿारनि हिकु औरत समेत 8 ॼणनि जे मारिजी वञण जा इतला। कंदकोजी कचेवारे इलाके जे ॻोठ अली नवाज़ सब्ज़ोई में घर अंदर रॉकेट लॉन्चर जो गोलो लगन सबबि 5 ॿारनि हिकु औरत समेत 8 ॼणा मौके ते फौत थी विया। औरतुनि समेत 5 ॼणनि जे ज़ख़्मी थियण जा बि इतला आहिनि, जॾहिं त वाक़ई सबबि इलाके में ख़ौफ़ पखिड़िजी वियो। फौतिन में मसमात हनीफ़ा, नियाज़ अहमद, अयाज़ अहमद, ज़ुबैर, रुखसाना, कुर्बान, शहज़ादो ऐं ॿिया शामिल आहिनि, जॾहिं त ज़ख़्मीन में 2 औरतूं ख़तीजा, शाइस्ता समेत 5 ॼणा शामिल आहिनि। अहिड़े वाक़े खां पोइ सिविल अस्पताल में एमरजेंसी लागू कई वई आहे, जॾहिं त मिलियल ॼाण मूजिबि फौतिन जा लाश ऐं ज़ख़्मीन खे अस्पताल पहुचायो वियो आहे। गौसपुर भरसा जंगण थाने जे हद जे इलाइक़े ॻोठ प्यारो जागीराणी में जागीराणी बिरादरी जे 2 धुरनि में पुराणी खूनी तकरार तां छेड़ो हिकु भेरो ॿीहर भड़की उथियो। जहिड़े दौरान आरिफ जागीराणी वारी धुर जे हथियार बंदन औताक ते वेठल सोनू जागीराणी खे गोलियूं हणी मर्डरिंग करे फरार थी विया। घर धणीन हथियार खणी हमलेआवरनि जो पीछो कयो त ॿिन्ही धुरनि विच में फायरिंग जी ॾे वठ में हिकु धुर जो सहजो पुट आरिफ जागीराणी जेको दरिया पार करे फरार थी रहियो हो त मारिजी वियो, जॾहिं त संदसि ॿियो भाउ नेमतुल्ला पिणु गोलियूं लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ॿिन्हिनि धुरनि में फायरिंग जो सिलसिलो अधु कलाक जारी रहियो। हद जी पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। धुरियूं मोर्चा बंदि हुजण सबबि वधीक खून रेज़ी जो इम्कान मौजूदु आहे। लाश दरिया में ॿुॾण जा इतला आहिनि।